बुलेटिन में अवां खे वली कार चऊं था। सबका पहिरीं अवां खे आगाह कंदासीं। मिनी बजट पेश करे आवाम जे वात मां गिरह कसींदड़ तब्दीली सरकार अफगानिस्तान के 1100 टन कणक तोहफ़े में ॾेई छॾी आहे। आगाह कई पिया अवां खे वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहज़ाद अरबाब तस्दीक़ कंदे चयो आहे त 1800 टन कणक जी पहिरीं खेप अफगानिस्तान इख्तियारनि हवाले कई वई आहे। शहज़ाद अरबाब मौजिब पाकिस्तान गॾियल तौर अफगानिस्तान के 50,000 टन कणक फराहम कंदो, जॾहिं त खाधे पीते जूं ॿियूं शयूं, दवाऊं ऐं सर्दीअ खां बचाव वारो सामान बि उमाणियो वियो आहे। ॿिए पासे पंहिंजी अवाम खे महांगाई ऐं बेरोज़गारी उरूस ते पहुचाई आबगाह ते मजबूर कंदड़ तब्दीली सरकार जे अहिड़े क़दम ते मुल्की आवाम सख़्त ॾुख ऐं कावड़ जो इज़हार कयो आहे। हाणोकी सरकार जी पॉलिसियुनि सबबि सभ खां वधीक मुतासिर थियल सिंध समेत सॼे मुल्क जे अवाम वॾियूं दावाऊं करे इक़्तिदार में आयल वज़ीर आज़म इमरान ख़ान खां मुतालबो कयो आहे त कणक तोहफ़े में गैरनि खे ॾियण बदिरां पंहिंजे माण्हुनि खे सस्ते अघ में अटो फराहम करे ग़रीबनि खे आबघात करण खां बचाए वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मिनी बजट पेश करे आवाम जे वात मां गिरह खसींदड़ तब्दीली सरकार अफगानिस्तान के 1100 टन कणक तोहफ़े में ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहज़ाद अरबाब तस्दीक़ कंदे चयो आहे त 1800 टन कणक जी पहिरीं खेप अफगानिस्तान इख्तियारनि हवाले कई वई आहे। शहज़ाद अरबाब मौजिब पाकिस्तान गॾियल तौर अफगानिस्तान के 50,000 टन कणक फराहम कंदो, जॾहिं त खाधे पीते जूं ॿियूं शयूं, दवाऊं ऐं सर्दीअ खां बचाव वारो सामान बि उमाणियो वियो आहे। ॿिए पासे पंहिंजी अवाम खे महांगाई ऐं बेरोज़गारी उरूस ते पहुचाए आबगाह ते मजबूर कंदड़ तब्दीली सरकार जे अहिड़े क़दम ते मुल्की आवाम सख़्त ॾुख ऐं कावड़ जो इज़हार कयो आहे। हाणोकी सरकार जी पॉलिसियुनि सबबि सभ खां वधीक मुतासिर थियल सिंध समेत सॼे मुल्क जे अवाम वॾियूं दावाऊं करे इक़्तिदार में आयल वज़ीर आज़म इमरान ख़ान खां मुतालबो कयो आहे त कणक तोहफ़े में गैरनि खे ॾियण बदिरां पंहिंजे माण्हुनि खे सस्ते अघ में अटो फराहम करे ग़रीबनि खे आबघात करण खां बचाए वञे।